टेबल में ख़ाल खे कुझु इन तरीक़े सां भरियो जो 10 ॾहाई 7 4 ॿिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखिजी अचे। वीडियो खे बीहारे सभ खां पहिरियां तव्हां पाण हल कयो ऐं ॾिसो त हिन जॻह ते छा ईंदो जो नतीजे में ॿई नंबर 10 ॾहाई 7 4 हुजनि। अचो त हींअर गॾिजी हल था कयूं। सो पंहिंजो नंबर आहे 10 ॾहाई 7 4। 10 ॾहाई 7 4। जेकॾहिं पाण पंहिंजे नंबर खे ॾिसूं त 0 एको आहे ऐं 1 हिते ॾहाको आहे, पर जेको नंबर मिलियल आहे उन में टेंस जी जॻह ते यानी ॾहाके जी जॻह ते 0 आहे, जॾहिं त वंस जी जॻह ते 10 आहे। सो ईअं बि लिखी सघिजे थो, छाकाणि त पाण चऊं था त वंस में टेंस आहिनि असांजा। सवली सिंधी में पाण वटि 10 हिक आहिनि, माना 1 1 2 1 अहिड़े तरीक़े सां 10 1। इन खां बाद में पाण वटि नंबर अचे थो 7, जेको ॾहाई खां बाद में आहे, इन जो मतिलबु इहो 10 हिसनि में विरहायल आहे। 7 खां बाद में पाण वटि नंबर आहे 4 ऐं 4 जेको हूंदो आहे उहो 100 में विरहायल हूंदो आहे। इनखे पाण हंड्रेड्स चवंदा आहियूं। अचो त हींअर हाणे ॿिए दर्जे ॾांहुं था हलूं, जंहिंमें 0 आहे टेंस ऐं वंस जी जॻह ते असां ॾिसूं त 10 आहे, यानी 10 हिक आहिनि। ॻाल्हि साॻी आहे, पाण 1 10 ऐं 0 वंस लिखूं या 10 वंस लिखूं, ॻाल्हि साॻी हूंदी आहे। इन खां बाद में पाण वटि हिते नंबर आहे 6 टेंस जी जॻह ते। हिते अॻ में हुयो 7 ऐं 7 मां कुझु घटायो वियो आहे। हाणे जेकॾहिं उहो घटायो वियो आहे त उहो जोड़ कयो वियो हूंदो कंहिंसां, हंड्रेड्स सां, छाकाणि त पाण खे बराबरि वैल्यू खपे थो या बराबरि अदद खपे थो, तादाद खपे थो। सो इन जे लाइ असां इहो सोचींदासीं त जेकॾहिं हिकिड़ो टेंथ जो घटिजे त उहो हंड्रेड्स जे केतिरनि जे बराबरि हूंदो। टेंथ जो हिकु हंड्रेड्स जे 10 जे बराबरि आहे। सो जॾहिं पाण टेंथ मां हिकु कट कंदासीं यानी 7 मां हिकु कट कंदासीं त बाक़ी असां वटि बचनि था 6। त पोइ हिकु जेको टेंथ मां कटियो उहो केतिरा गॾु थी करे हंड्रेड्स में जमा थींदो। सो पाण ख़बर आहे त टेंथ जो हिकु हंड्रेड्स जे 10 जे बराबरि आहे। हंड्रेड्स में हींअर 4 मौजूदु आहिनि, 4 में 10 ॿिया जोड़ कयूं त केतिरा थींदा? 4 में 10 ॿिया जोड़ कयूं त इहे थी वेंदा 14। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त पाण खे हंड्रेड्स में 14 रखिणो पवंदो। अचो त इन तनाज़ुर में ॿिया मिसाल खणी करे हल कयूं था ऐं ॾिसूं था त छा पाण खे ॻाल्हि सम्झ में अचे थी। हेठि मिलियल टेबल में ख़ाल भरणा आहिनि त जीअं 5.4 3 मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखिजी अचे। वीडियो खे बीहारे तव्हां पाण हल कयो, जेकॾहिं हल थिए थो त ठीकु आहे, न त अचो त गॾिजी हल था कयूं। सो पाण वटि नंबर आहे 5.4 या 5 ॾहाई 4। पाण जेकॾहिं हिन पहिरीं तरतीब खे ॾिसूं त इन में 5 ॾहाई 4 रिवाजी अंदाज़ में लिखियलु आहे, जीअं पाण लिखंदा आहियूं। सो 5 जेको आहे उहो वंस में लिखियलु आहे ऐं 4 जेको आहे उहो टेंस जी जॻह ते लिखियलु आहे। सो हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे जंहिंसां 5.4 लिखिजे, पर हीउ जेको ॿियो तरीक़ो आहे इन में छा थियलु आहे, 24 टेंस जी जॻह ते मौजूदु आहिनि। हाणे सोचणो इहो आहे त इहे 24 कीअं थी विया? टेंस में 4 हुया, इन जो मतिलबु इहो थियो त टेंस जी 4 में 20 ॿिया एड थिया, 20 ॿिया जोड़ थिया, जंहिंजे नतीजे में टेंस जी जॻह ते 24 थी वियो। सो हाणे सवाल इहो आहे त इहे वंस मां केतिरा कट थिया हूंदा जो हिते 24 थिया हूंदा। हिकु वंस में अगरि हुजे त उहो बराबरि हूंदो आहे टेंस जे 10 जे। सो जेकॾहिं 20 जोड़ थिया आहिनि त इन जो मतिलबु वंस मां 2 कट थिया आहिनि। सो 2 कटजनि त बाक़ी बचंदा 3। इन जो मतिलबु त वंस में 3 अची वेंदो ऐं टेंस में 24। सो 3 ॾहाई 24 रखिजे या 5 ॾहाई 4 रखिजे, ॻाल्हि साॻी आहे। छाकाणि त 24 टेंस जा जेकॾहिं पाण विरहायूं वंस में त 2 असांजा वंस में हलिया वेंदा ऐं 4 टेंस में ईंदा। सो 2 पॉइंट या 2 ॾहाई 4 सां जॾहिं असां एड कंदासीं 3 त इहो थी वेंदो 5 ॾहाई 4। सो इन तरीक़े सां ही पाण वटि टियों सुवालु आहे 1 ॾहाई छा, यानी वंस मां 4 वंस कट थिया त टेंस में केतिरा जोड़ थींदा? पाण खे ख़बर आहे त वंस जो हिकु टेंस जे 10 जे बराबरि हूंदो आहे। सो जॾहिं वंस जा 4 कट थिया आहिनि त इन जो मतिलबु 40 जोड़ थींदा। घणा? 40 जोड़ थींदा छा में? टेंस में। सो 4 अॻ में मौजूदु आहिनि, चइनि में अगरि असां 40 जोड़ कयूं त इहे घणा थी वेंदा? इहे थी वेंदा 44। सो पाण जो जेको टेंस में नंबर अचणु घुरिजे उहो केतिरो अचणु घुरिजे? उहो अचणु घुरिजे 44। उमीद थो कयां त तव्हांखे ही मौज़ू सम्झ में अची वियो हूंदो।